नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ के मोरो का खबर ॾिनालूं त मोरो शहर के दर्स रोड ते शहीद मखतूम बिलावल मेडिकल सेंटर के कमरे में नौजवान वरियाम सोलंकी जो तशदद थियल लाश अथायो है, जंहिंजो इतला मोरो पुलिस के ॾिनो वियो, जेका पहुची लाश के तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ मोरो अस्पताल आंदो वियो। इन मौके ते मक़तूल जे वारिसनि ॿुधायो त असांजे नौजवान वरियाम सोलंकी के मोरो बाईपास का मेडिकल सेंटर जो स्वीपर गुल हसन शेख 2 ॾींहं अॻु घरां वठी वियो। हिते शहीद मखतूम बिलावल मेडिकल सेंटर अंदर एक कमरे अंदर तशदद करे क़त्ल कयो वियो। हिननि चयो त गुल हसन शेख हिन सेंटर ते बॉडी ॾींदो आहे। हिन जी असांजे छोकिरे सां दोस्ती हुई। असांजे ॿियो कंहिं सां बि का दुश्मनी न आहे। असां सां वॾो ज़ुल्म थियो आहे। कातिलनि जी गिरफ़्तारी करे सज़ा ॾिनी वञे ऐं इंसाफ़ कयो वञे। होॾां नौजवान जे लाश जो पोस्टमार्टम करण बाद वारसनि हवाले कयो वियो। लाश ॻोठ पहुचण ते घर में भातियुनि में कोराम मची वियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।